بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شريف बिड्ड इशारत इदोदेना اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات. إنك على كل شيء قدير. बारह अक्टूबर सन 2023 लाउड के बुधाए तो सरी
26 रबीउल अव्वल जी रात 1445 हिजरी जुम्मतुल मुबारक जी बाबरकत रात कंबर शहर जी ईमान मस्जिद में टू भी पास है ना सही ना पाण पासी है और बंद क्यों थे यहाँ सॼे मुल्क में तुझी तार फातल नजर अचे बंद तो लाउड ॾिसे थो वीचारो शबस अलाए कीअं आयो आहे ॾके थो सॼो हलाइण बि नथो अचे जल्दी मानी टू खणी न आयो आहे वॾा लाउड कीअं हलंदा फोर मस्जिद में फोर कीअं हलंदा सम्झ त सही न बाक़ी पैसा हुजनि मां पंहिंजो सेट वठी ऐं कार वठी घुमाईंदो वञा हालां ग़रीब आहियां बाक़ी तव्हां वारे लाउडर खां रहंदो बीमा सीरत काबे जी हिन साल खां वठी करे हज़रत मौलाना साईं उज़ैर गुल साहब जागीरानी दामत बरकातुहुल आलिया ऐं कंबर जी जमियत उलमा इस्लाम जी तालकी जी आमला जंहिंमें काफ़ी आलिम सगोरा सईद अब्दुल कादिर मुग़ेई साहब सईद अब्दुल रहमान सोलंकी साहब सईद अब्दुल रज़ाक सोलंकी साहब ये बुजुर्ग रबीउल अव्वल के बाबरकत महीने में हर रात एक नबी रात अवाजे कंबर जी हर मस्जिद में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत वाली उन्वान सां हर मस्जिद में प्रोग्राम रखियो वियो अजोकी प्रोग्राम भी उन प्रोग्राम की एक कड़ी है आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत भी सुनी है सूरत भी सुनी हिकड़े महीने में या हिकड़े ॾींहं में खत्म करे न थी सघे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत में जमालात सदको वञा सीरत में कमाली कमाला दोस्तों असांखे अल्लाह ताला दुनिया के अंदर मोकिलियो तो वही करे मां रब करीम जी इबादत करियो मूंखे राज़ी करियो अल्लाह ताला असांजे रहबरी के लाइ कायनात के सरदार मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जलवे अफरोज फरमायो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अचण का अग में विलादत का अग में सॼे मुल्क में ज़ुल्म हो ऊद ही बरबरियत ही मानू गुनाह करे 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 वही जहन्नम के किनारे ते पहुता हा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे उन माण्हुनि के जहन्नम के किनारे तां हटाए करे सदको वञास मिठे मोहम्मद जन्नत के किनारे ते पहुचाए आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मुझो मिसाल ये तो जी एकड़ो मानू बाहि बारे वे ऐं परवाना अचन बाहि में किरन वो एकड़ो मानू के बाहि मां कढी करे बाहर कढे वरी उहे ज़ोरीअ बाहि में किरन साईं फरमायो मानू बाग के अंदर किरन था मां मोहम्मद उनके बाहि मां कढी करे बाहर कढी जन्नत में तो पहुंचाए अल्लाह साईं कुरान पाक के अंदर फरमायो हे महीनो मुझे साईं के जमण जो हुजूर नाचन हाँ असा भोला ही बंदर असांजी का औकात असांजी का डाल नहीं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब जलवा अफरोज जा
आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अचण सां खुदा की जान जो कसम जिन मदीने के वीर मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुञातो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ताबेदारी कई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की करीबी में हलिया और उनकी दुनिया भी चंगी थी वही तो उनजा आखिरत में भी बेड़ा पार थी विया तंहिंजे करे अल्लाह ताला कुरान में फरमाए जे चाहियो त असां अल्लाह जा महबूब तरीन माना मिले त पोइ ॿ कम कयो सही उहे कहिड़ा फरमाई तव्हां मुंहिंजे मोहम्मद करीम जी ताबेदारी कयो फत्तबिऊनी उथण में वेहण में सीरत में सूरत में जमाल में कमाल में रफ्तार में गुफ्तार में जज्बात में हालात में ख्यालात में हर बात में हर गाल में शादी में गमी में पानी पूरी जिंदगी में मुझे मोहम्मद मुस्तफ़ा की ताबेदारी कयो मुझे मोहम्मद मुस्तफ़ा के तरीके ते हलो मुझे मोहम्मद मुस्तफ़ा जो चवण वठो मां आताकुम रसूल फहुज़ूर व मां नहाकुम अनो जेको मुझो रसूल नेव उनी के पकड़ियो जिन शइ खां चले रुकजी पो ऐं मुझे मोहम्मद करीम वारी जिंदगी ऐं उनजो तरीक़ो तव्हांजे लाइ सोलो नमूनो आहे तव्हां मुझे मोहम्मद रसूलुल्लाह जो चवण वठंदव उनजे तरीक़े सां मोहब्बत कंदव मां अल्लाह तव्हां सां मोहब्बत बि कंदुमि वयग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम रब तव्हांजा गुनाह बि वसी छॾींदो ऐं जिन वरितो उहे कामयाब पोइ अल्लाह ताला उनजे रंग खे न ॾिठो अल्लाह ताला जे रसूल खे न ॾिठो बाबा जन्नत पैसे ते न मिलंदी आहे पैसो पैसो पैसे ते जन्नत मिले हाँ त कारून जन्नत में वञे हुस्न ते जन्नत मिले हाँ त अबू लहब जन्नत में वञे सरदारीअ ते जन्नत मिले हाँ त अबू जहल मके जो सरदार हो जेकॾहिं कराबत अबू लहब नबी से जो वेझो अज़ीज़ करीब हुज़ूर जो चवण न वरितई छो त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तो फरमाए मुझे महबूब जो चवण वठो मुझे महबूब जी ताबेदारी कयो पोइ जिन मदीने जे वीर जो चवण न वरितो भली नबी से जा वेठा माइट हा जहन्नम जो बल बणिजी विया रब तबारक व तआला फरमाए थो मुंहिंजी नज़र तव्हांजे हुस्न ते बि न आहे मुंहिंजी नज़र तव्हांजी शकल ते बि न आहे मुंहिंजी नज़र तव्हांजे अमवाल माल ते बि न आहे मां अल्लाह जी नज़र तव्हांजे दिलनि ऐं तव्हांजे आमालनि ते हज़रत बिलाल जहिड़ा घुमे मके जी घिटी में जुतीअ जो आवाज़ जन्नत में भला बिलाल रंग जो सादड़ो हो न कारणो हो न हुज़ूर जो कलमो पढ़ी तकलीफ़ आई बर्दाश्त कई मारा मिलियूं बर्दाश्त कई आशिक़े रसूल सदाइण सवलो आहे ऐं निभाइण ॾुखियो हर को तो चए तो मां आशिक़ हाँ आशिक़ हाँ आशिक़ हुयो त बिलाल हो आशिक़ हूंदो आहे जेको मशूक जी हर अदा उनखे वणे हिकिड़ो चए साईं हैदरी साहब मां तुंहिंजो आशिक़ आहियां मां चवांसि यार वाह उथी पाणी त प्यार चएसि पाणी पाण पी बाक़ी मां आशिक़ आहियां इहो त आशिक़ न थियो इहो त कूड़ो आहे न आशिक़ हुआ जेका हर अदा वणे हज़रत बिलाल नबी से जो एॾो आशिक़ हो मार मिलियसि बर्दाश्त बिड़क न पियो कुझु सिर्फ़ चइबो आहद 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 हिकिड़ो अल्लाह हिकिड़ो अल्लाह हिकिड़ो अल्लाह बसि ॿी ॻाल्हि ई न रिट ई न हुज़ूर सां गॾु पाण फरमायूं बिलाल जियो आमना जा लाल
ख़बर अथई त जन्नत में अॻ में केरु वींदो सदको वञे तव्हां खां सवाइ त जन्नत जो दर ई न खुलंदो पाण फरमायूं जन्नत जो दर बंदि हो रिज़वान जन्नत जे दरवाज़े ते वेठो नबी ईंदा दरवाज़ो खड़काईंदा अंदरां आवाज़ ईंदो केरु चई आदम सफ़ीउल्लाह छा खपे चई दरवाज़ो खोल चई दरवाज़ो न खोलंदो छो जे मूंखे अल्लाह ताला हिकिड़ी चुटकी ॾेई छॾी आहे उन ते हिकिड़ो नालो लिखियलु आहे जो उहो नाले जो आवारो ईंदो त मां दरवाज़ो खोलींदुमि सुपिने बि ईंदा जवाब इहो अंदरां आवाज़ ईंदो भला जन्नत जे रिज़वान खे चवंदा तॾहिं चिठीअ ते नालो कंहिंजो लिखियलु आहे रिज़वान जवाब दीदो तेरे नालो लिखला हबीबुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पान फरमायो बिलाल सच तो चवे मां मोहम्मद करीम का सवा जन्नत जो दरवाजो न खोलंदो मां मोहम्मद मुस्तफा इन जन्नत जो इफ्तिताह कंदो से अगर में सभी नबियन का मां मोहम्मद अगर में वींदो से पान फरमायो बिलाल जीओ बिला जालाल बिलाल गालिब तो क्या बचे न्याणे मां मोहम्मद करीम के अल्लाह जन्नत में वञण जे लाइ हिकिड़ी सवारी ॾींदो बुराक ॾींदो मां मोहम्मद उन बुराक ते चढ़ी करे जन्नत में वेंदुसि पाण फरमायो बिलाल उन बुराक जी बहार तो बिलाल जे हथ में हूंदी जीअण जो जन्नत जो दरवाज़ो खोलंदो अॻ में महारक वठी करे ग़ुलाम दाख़िल थींदो आका जी सुहारी ईंदी बंद हली वरी बंद थो थिए हली वरी बंद थो थिए छा थो थिए हथु विझी वेठो जीअं ड्राइवर गेयर में विझी वेठो हथु करे न पुटु गेयर में हथु विझंदे त गाॾी कान हलंदी अकुड़ सघो न लाउड हलाइण खे सेखारिया मां हिकिड़े खे सेखारे उहो जो न आया तोखे सेखारे ये बंद न कर तकलीफ़ वे वॾा फोटा पोइ खपाइजे हो कमाल पुटु उस्ताद कारे थो मसालो सुभाणे खपाईंदासीं ॿुधाईंदा ॾाढे खां सुभाणे मोहब्बत सां चओ हे हज़रत बिलाल जो कमाल हज़रत बिलाल मदीने जे वीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया खातमुल अंबिया जो गुलाम खुदा जी ज़ात जो कसम जॾहिं मक्को पाक फतो थियो मदीने जो वीर आमिना जो लाल इमामुल अंबिया जॾहिं मक्के में दाख़िल थियो हुज़ूर फरमायो मक्के वारो ॻाल्हि ॿुधो पंहिंजे घर जा दरवाजा बंद कंदो मां मोहम्मद अली तां चङे काने चाचे अब्बास जे घर में वेंदो मां मोहम्मद करीम जी तव्हां सां चङे काने अबू सुफियान जे घर में दाख़िल थियो मां मोहम्मद अली तव्हां सां लड़ाई न आहे अल्लाह अल्लाह माण्हुनि पंहिंजे घर जा दर बंदि न कया हिकिड़ा अहिड़ा हुया जेकी तलवार खणी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वेण जे लाइ निकिरी आया पर मदीने जे वीर आमिना जे लाल इमामुल अंबिया के रब फतह ॾिनी हाणे सभु वॾा प्यार कद खे ठाण पाण फरमायो ओ मके वारो उहे ॾींहं यादि अथव मां मोहम्मद करीम जॾहिं काबतुल्लाह मके पाक में अल्लाह जे तौहीद जो ऐलान कयो तव्हां खे चरियो चयो तव्हां खे पत्थर कया आओ साईं ॻाल्हि हुज़ूर फरमायो मके वारो मां काबतुल्लाह में नमाज़ पियो पढ़ा उठ जाओ जब आओ साईं ॻाल्हि बि आहे मके वारो मुझे यासर के मार ॾिनो आओ साईं बीवी सुमैया के बंद कयो आओ साईं हे मुंहिंजो कारणो बिलाल बीठो त धीरे धीरे सुभाणे करे
सीने पे पत्थर रखता हूँ ताकि राम नहीं लो और जिस्म मारा तो निकल देगी टाटा भी साई देगी आओ बोझा सवाई हुजूर फरमाए मक्के वालों अजमा मोहम्मद पला तो न वठंदो से हुजूर फरमाए मुखे जे कोई साई दुआ मां उनके माफ कंदो आया हुजूर कुरान जी आयत पढ़ी जेका जनाब यूसुफ अलैहिस्सलाम बाजे भाइरन के ॿुधाई हुई यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर यूसुफ नंढड़ो यूसुफ अलैहिस्सलाम के खड़ी करे वरी खूह में विधो वरी काफिले वारन के विकियो वरी काफिले वारन मिस्र में अची विकामियो विकियो वरी मिस्र वारन अजी मिस्र अजीज उनके खरीद कयो हलदे माई सलेखा उनजे मथां आशिक़ थी पई ॻाल्हि न वॼई त जेल वञी करे ॾिठई वरी उन खां बाद में जेल खां ॿाहिरि निकितो वरी जनाब यूसुफ नबी खे अल्लाह मिस्र मुल्क जो वज़ीर खज़ाना कयो मुल्क में नुकर पियो माण्हू अनाज वठण जे लाइ आया जनाब यूसुफ नबी जा ॿाहिरि आया हिकु दफ़ो अनाज वठी आ वरी ॿीहर आया बिल आख़िर ज़ाहिर थी पियो जनाब यूसुफ नबी के सुञाणो हाणे गद हेठि कई बीठो उन्हनि जेको आहे यूसुफ नबी खे वॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं पर जनाब यूसुफ नबी पंहिंजे ॿाहिरि खां पनाह नथो वठे इहे ई मुंहिंजे सही फरमायो ओ मके वारो मां मोहम्मद करीम मके में रब जी तौहीद जो ऐलान कयो अवां मांखे मार ॾिनी अवां मांखे पथर कयो अवां जेको कलमो पढ़ियो पियो उनखे मार पिया ॾियो बिलाल के तदीने दीने सुनाए सीने पे पत्थर प्यार को ओ मक्के वालों सावधान करवाओ करीम मोहम्मद करीम दे दरवाजे पे आए ओ मक्के वालों अजमा मोहम्मद करीम के रब फाते बनाए करे मक्के पाक में दाखिल कयो अज तवा सब कंद घेच कयो पिया हो अजमा मोहम्मद करीम तवा के वो लफ्ज जो तवा जेके जनाब यूसुफ नबी पांजे ॿाहिरि निकितो इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल त यूसुफ नबी पंहिंजे ॿाहिरनि खे छा चयो अल्लाह अल्लाह ओ कबर जा मुस्लमानो ईमान बस वेठो साईं हुसैन कुल जागीर हरीअ जे दावत अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ अल्लाह फरमाईंदा ला तस्रीब अलैकुमुल यौम यगफिरुल्लाहु लकुम व हुवा अर्हमुर राहिमीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चओ त मूंसां गॾु मदीने हलंदो लाउड ते हेने ठिकर वारो बोली वायस करे असांजी भेड़ी ना हा शाबाश तो मिलनी कोन पिया ज़ोरी आंदो अथव छा क्या नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने हलबत हमारे सनड़ो कर पुट सनड़ो कर आवाज दे से बंद तो थी वजे पुट अल्लाह तो के 20 साल दे कने ही का नहीं ऐसे ही कोने अब इनके थोड़ो हेॾे फेराए वो आवाज़ तो ॾिस सीट तो हणे तंहिंजे को ॾिजी थो वञे हा थोरो फेराए सिधो करे अब्दुल जब्बार आहे कोराड़ो पर लाउड टाइट जमायत बि टाइट अब जागो था सफ़ा त न फेराएसि न जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह सभी के मक्को मदीनो घुमाए हाणे बस इन करे तो न ला जाइयो सही आहे हिते हाणे थोरो आवाज़ ॾे थो सफ़ा बसि सभु होॾे कले त मां काॾे वञा मूंखे बि त खपे न सूट पेट वारा ॾाढा चओ मोहब्बत सां चओ हुज़ूर फरमायो मके वारो मां मोहम्मद करीम जी दादी काब मयार मयार कान्हे मां सभु तव्हांखे कुसूर माफ़ कयां अल्लाह तव्हांखे माफ़ कंदो ॿुधो ॿुधो रबी अवल जो महीनो जो हिकु ॿिए खे माफ़ी ॾियण जो महीनो
इन महीने में वो साईं जाओ जय दुश्मन के माफियों ॾिनियूं इन महीने में वो साईं जाओ खुदा जी ज़ात जो कसम जय ग़रीबन खे भी इज़त वारो कयो अल्लाह अल्लाह पाण फरमायो बिलाल जियो आ बिना जालाल चलो काबतुल्लाह जे सज ते मके वारन के आज़ान ॿुध आए कंबर जा मुसलमान अवा चवंदा मौला करीम मांखे काबतुल्लाह जी ज़ियारत नसीब कर अल्लाह हजरत बिलाल काबतुल्लाह के सजदे चढ़ी हुजूर फरमायो बिलाल जीवा बिना जालाल बिलाल आसान न तो चवे हजरत बिलाल जो पूजा सही मां घोर वञाए कुर्बान वञाए मक्के पाक में हुयासीं मदीने में हुयासीं बैतुल्लाह ने मुंह करे आज़ान चवंदो हुयोसीं हाणे नमा बैतुल्लाह जे सजदे ते बीठो आहियां हाणे मुंहिंजी पियो हाणे मां मुंहुं कयां त कान्हे कयो हुज़ूर पुरनो सदको वञांसि मुर्गी पियो पाण फरमायो बिलाल जीवा बिना जालाल ओ बिलाल मां मोहम्मद करीम काबतुल्लाह खे ॾिसां थो काबतुल्लाह जो अक्स मां मोहम्मद करीम जे चेहरे में ईंदो बिलाल ने दी करे जो काबो मुझे चेहरे में ईंदो बिलाल तू मां मोहम्मद करीम जे चेहरे में ॾिसी करे पक्के वारन के आज़ान ॿुधा रंग सागलो वार गुंडीदार चप वॾा अखियूं ॻाढ़ियूं हबशी बको फतह थियो आहे काबे ते छत ते जुतीअ सूधो चढ़ियो बीठो नथा चओ सुभान अल्लाह सदको वञाए मोहम्मद तुंहिंजी दीन ऐं तुंहिंजी ग़ुलामी में एॾी रब इज़त कई आहे जो कालो बिलाल काबतुल्लाह जे सत ते चढ़ियो बीठो आहे छो त बिलाल आशिक़ हो अॼु त माण्हू रुगो हलवे जा आशिक़ भाई मीठा मीठा खाना सुन्नत है न मौलाना फजल रहमान रुगो एतिरा लफ़्ज़ चया न हदीस ॿुधाई आहे त बाबा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा खे मोकिलींदा हुआ काॾे बि जंग जिहाद जे लाइ त पोइ साईं जन फरमाईंदा त पुट ॻाल्हि ॿुधो वञो था जंग जिहाद जे लाइ जॾहिं उन ॻोठ में वञो त उते जॾहिं तव्हांखे फतह नसीब थिए तव्हां ग़ाज़ी थियो त तव्हां क़ुराननि ऐं मासूम बच्चनि जो ख़्यालु कजो अब ईअं आहे न अब हदीस में आहे न हदीस पाक में लिखियो पियो सही आहे लिखियल क़ुराननि ऐं मासूम बच्चनि जो ख़्यालु कजो ठीकु आहे ऐं उतो हुजे उन बाग़ खे न साड़िजो बाग़ ज़मीनूं मौलाना इहा हदीस ॿुधाई आहे अची माण्हुनि खे बाहि लॻी आहे मौलाना इसराइल जो एजेंट आहे हीअं वठ वठा आलिमनि खे लाइ अरे ज़ालिमो असां कल्ह बि फ़लस्तीन सां गॾु हुयासीं अॼु बि फ़लस्तीन सां गॾु आहियूं ऐं मौलाना फज़ल रहमान ऐलान करे त फ़लस्तीन जे मुजाहिद जे मदद लाइ मुजाहिद निकिरी अचो त ख़ुदा जो कसम जेके तव्हां वात था हणो जेके मौलाना ते आंदोलन था कयो जेके राशिद महमूद खे था ॻाल्हायो अहिड़ो ऐलान थींदो त सभ खां पहिरियां जे फ़लस्तीन जे मदद लाइ जमात निकिरंदी त उहा जमात उलमा हक़ उलमा देवबंद जमीत उलमा इस्लाम इस्राइल मुर्दाबाद इस्राइल मुर्दाबाद इस्राइल कुत्ते ते इस्राइल बदमाश ते असां पिया दुआ घुरूं असांजो जेको वस रात ॾींहुं पिया आलिम मदरसे में दुआ घुरनि त मौला फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमान जी तूं मदद फरमा दुआ घुरूं अल्लाह जी मदद कंदो असीं गुनाहगार आहियूं असीं हुज़ूर जे तरीक़े खे छॾियो आहे तंहिंजे करे असांजूं मददूं नुसरतूं नथियूं थियनि
छड़ो हलवो खाइणो न आहे आशिक थियो रसूल जा सच्चा हज़रत बिलाल एॾो आशिक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महीने जे 12 तारीख़ ते जॾहिं दुनिया मां मुर्गो बणियो रबियुल अव्वल जो महीनो 12 तारीख़ शहर मदीनो हुजूर अम्मा साजो हुजूर फरमायो ओ मुंहिंजी न्याणी जी मुंहिंजा बाब पुट ॻाल्हि ॿुध मां दुनिया छॾी थो वञा पुट ॻाल्हि ॿुध मुंहिंजे वफ़ात खां बाद में रोज़ाए न रड़ियूं न कजांइ हुजूर पुरनो दुनिया मां मुर्गो मटे विया ख़ुदा जी ज़ात जो कसम वॾे ॾुख ई कम जो ॾींहुं हुयो 12 रबियुल अव्वल मदीने में ॾुख शायल हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुजूर जे निड़ मुबारक में चुमी ॾेई चवे थो जेको तो हय्यम व मय्यित हुजूर पुरनो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला हथ में तलवार खणी चवे थो ख़बरदार मता को चई मोहम्मद फौत थियो आहे त मुंडी लाए छॾींदो एॾे नज़र कर हज़रत उस्मान साईं जुदाईअ ते ज़बान ते ॼणु तालो लॻल मदीने में हर माण्हू ग़म में आहे दुख में हज़रत अली शेर जमी हक़ जो बली आयो हुजूर जे चेहरे ते चुनी ॾेई चवे थो मुंहिंजा साईं तुंहिंजी ज़िंदगी बि पाक तुंहिंजी जुदाई भी पाक साईं तुंहिंजी जुदाई मारीअ खे झोरे विधो सोना जेकॾहिं सब्र जी तलकीर न करे त मां अॼु तुंहिंजे अली जुदाईअ में रोई 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 अखि जो पाणी ख़त्म कयो पर सोना तो असांखे सब्र जी तलकीर कई अल्लाह अबा फातिमा तज़हरा रोई करे अखियुनि मां नीर खारे कए थी सुब्बत अलैया मसाइबुल लौ सुब्बत अलैया बिसिर लयालिया बाबे जे जुदाई जे करे मां फातिमा जे मथां केॾियूं मुसीबतूं आयूं एॾा ॾुख आया एॾा ग़म आया सुब्बत अलैया बिसिर लयालिया जे ॾींहंनि ते अचनि ॾींहं ॾींहं रहनि फिरी रातियूं थी पवनि पर मां फातिमा सबुर थी कयो हज़रत बिलाल जी हालत जाते मुंहिंजो साईं वज़ू कंदो हज़रत बिलाल उते अची करे रोए थो जाते मुंहिंजो साईं हेठ कंदो उते थो रोए अल्लाह हज़रत बिलाल हुजूर जे वफ़ात खां बाद में मदीनो छॾियो हलियो वियो अल्लाह अल्लाह हलंदे हलंदे आए पंहिंजे ॻोठ में पहुतो ॻोठ वारा मिलियो बिलाल काफ़ी वक़्त खां बाद में आयो ओ बिलाल यार मुंहिंजी दावत खा ओ तो ते मुंहिंजी दावत खा हज़रत बिलाल चवे थो अॼु राति छॾे ॾियो सुभाणे मां सभिनी जूं दावतूं खाईंदुसि रात जो सुतो पियो हुजूर पुरनो सदको वजास मुंहिंजो साईं ख्वाब में आयो हज़रत बिलाल जा ॾुख दूर ग़म दूर पाक फरमायो बिलाल जीवा बिना जा लाल ए कहिड़ी बेवफाई असांजो शहर मदीनो छॾे वे हज़रत बिलाल अध रात थी आऊं थियो सुबुह जी नमाज़ पढ़ी गडड़ी खणी बिलाल खे बरू कंदा बिलाल यार रात पूरी न रहे यार कंहिंजी दावत न कंदई काने थो वञे जे हटी वञो मां ओड़े थो वञा जाने मुंहिंजो मिठो मोहम्मद रबी अल्लाह जीअं जो मदीने में आयो सोहर नमाज़ जो वक़्त हो माण्हू भॼंदा बिलाल नबी सही खां बाद में हलियो पए नबी सही खां बाद शबीना गुज़री बिलाल तो नबी सही वारे वक़्त वारी आज़ान ॿुधा हज़रत बिलाल चवे छॾे ॾियो मां आज़ान न चवंदुसि छाजे करे चई यार जॾहिं आज़ान चवंदो हुउसि मुंहिंजो साईं मुसले ते वेठो हूंदो मां चवंदो मशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ही मोहम्मद अल्लाह जो रसूल अॼु मुसलो खणी सभिनी खे जवाब ॾेई अलीअ जा लाडला नबीअ जा नवाज़ हसन हुसैन आयो ओ चाचा बिलाल नाने खां
असांजी अमर भी वफात करे वई बिलाल नाले मोहम्मद वाले ज़माने वाली आज़ान ॿुध अल्लाह अल्लाह अरे बिलाल कहे सभी के जवाब ॾिनो इन शहज़ादनि खे कीअं ॾियां अखियुनि सां ॾिसंदो रसूल करीम इन जे चपन ते चुमियूं ॾींदो रसूल करीम इन्हनि खे कुल ते खणी घुमाईंदो अखियुनि सां ॾिसंदो मुंहिंजो सोई इमाम हुसैन जे ज़मान खे ईअं चूसींदो जीअं बुखार खां चूसींदो सभिनी खे जवाब ॾिनो हिननि खे नथो ॾेई सघो ख़ुदा जी ज़ात जो कसम बिलाल आज़ान कई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर हज़रत बिलाल जो आवाज़ ॿुधी करे मदीने में रोज़ाना पइजी वियो ख़ुदा जो कसम मर्द घर मां निकिरी आया माण्हू ज़मीनुनि मां निकिरी आया के कारोबार छॾे आया बिलाल आज़ान थो ॾे बिलाल आयो ॾिठो मुहम्मद आयो बिलाल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह इते आयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चई ये डोडर के मुसलो खाली बिलाल बेहोशी करे गिरी पयो खुदा जो कसम जे मदीने जे पीर सां सच्चो इश्क करण वारा हाथ जो मुहम्मद जा सहाबा ई इश्क कर ये सहाबा क्यों हुजूर सां प्यार ई क्यों ऐं जिन मदीने जे पीर सां प्यार कयो आहे उन जा बेड़ा पार थी विया नथा चओ सुभान अल्लाह और था चओ जिन भी की हज़रत अबू बकर सिद्दीक़ प्यार कयो अबू बकर सिद्दीक़ जा बेड़ा पार हज़रत उमर कयो उमर जा बेड़ा पार उठण चारण वारो उमर 22 लख मुरबा ज़मीन इस्लामी ममलक जो हुक्मरान हो जो हज़रत उमर मदीने जे पीर सां प्यार उस्मान ताजर हो हुजूर सां प्यार कई नबी से फरमायो अल्लाह हर नबी के जन्नत में दोस्त दीनो ऐ वो जो दोस्त जन्नत में उस्मान हो हज़रत अबू बकर वापारी हज़रत अली सदको वजास नंढड़ो उम्र नंढी मक्के जे गलड़ में रांद करण वारो हुजूर सां प्यार कई हैदर कररार बणजी सलमान ईरानी जो सरदार बणजी सुहैब रूमी जो सरदार बणजी कई हज़रत बिलाल हबशी जो सरदार बणजी जिन कयो बेड़ा पार असां रो परे खां आशिक़ रसूल आहियूं साईं चलो रब ने वो है रब जो महीनो अचे वो बोला पियो वाह जो करे तो मामा भली विया जो खाओ रुसो तो खाओ तव्हांजी मर्ज़ी आहे ॾाढ़ी कुड़ियो तव्हांजी मर्ज़ी आहे निमाज़ पढ़ो न पढ़ो पर मीलाद जी देग ॾियो पिस्तल ऐं बादाम सां तव्हांखे जन्नत मिलंदी अंदर जी ख़ैरात हिकिड़ी देग सां जन्नत मिलंदी खोज न्याज़ जी देग लाइ त जन्नत मिलंदी हुज़ूर जी ताबेदारी न ताबेदारी क्यों न नबीअ जो न खाइण थो वणे न पीअण थो वणे न पोशाक थी वणे पोशाक नबी साईं जी वणे हा त असां लिबास नबी साईं जहिड़ो पायूं चेहरो नबी साईं जो वणे हा त असां पंहिंजो चेहरो मोहब्बत वारो चेहरो बणायूं दाढ़ी वारनि सां माण्हू नफ़रत दाढ़ी वारे खे ॾिसी करे गारियूं था ॾियनि माण्हू तू आशिक़ रसूल आहे तू दुश्मन आहे रसूल जो जेको दाढ़ी वारे खे ॾिसी ऐं दाढ़ी वारे खे गार ॾे इहो रसूल जो दुश्मन आहे हिन वटि रसूल जी इज़त लाइ जे रसूल करीम जी इज़त हुजे हा त पोइ दाढ़ी वारे खे ॾिसी चवे हा यार कहिड़ो बि आहे पर सुन्नत रसूल थो चए तूं हुज़ूर जी सुन्नत तोखे नबी साईं जो खाइण नथो वणे खाई आहे त वेही खाए पीअण पी थो पी शादी तो करे बार जी पुट जी तो ब महीना अॻ में तुझे कोठे ते सॼी राति गाना था हलनि सॼी राति पाड़े वारे जी नंढ थो फिटायूं गमी रसूल जे तरीक़े ते न आहे शादी रसूल जे तरीक़े ते न आहे
खाइण रसूल जे तरीक़े ते न आहे। महबूब करीम सां मोहब्बत जो त तव्हां दावा कई आहे, पर मोहब्बत में सचा हुजो। अरे वो यहूदी जो ॿार आहे नबी सही जो चवण थो वठे त कामयाब। हा नंढड़ो छोकिरो आहे यहूदीअ जो वञे थो पीउ थो चवेसि वञ सौदो वठी उमिरि नंढड़ी बाबे जे चवण ते मदीने जे बाज़ार मां सौदो पियो वठण वञे। नबी मस्जिद मां गुज़र थियो, अंदरां आवाज़ आयो सुणो शहज़ादो नंढड़ो हीअं जो मस्जिद में अंदरि दाख़िल थियो। वक़्तु वारे चेहरे ते नज़र पइजी वियसि। ख़ुदा जी ज़ात जो कसम हुज़ूर जो चेहरो वठी वियो। आका साईं क़ुरान पिया पढ़नि भॼंदो आयो। आका साईं जे कचहरीअ में वेठो मदीने जे मीर जे चेहरे खे ॾिसंदो। हुज़ूर जो चेहरो बि त सुभान अल्लाह। तकरीर ख़तम थिए, हुज़ूर जी जुती ठाहे सिजूं रखियूं हलियो वञे। हलंदो हलंदो वञी करे देर थी वई। पीउ जो ॾिठो शाम थी वई अञा न मोटियो। शाम जे 6 बजे आयो हथड़ा खणी पीउ थो चवेसि ओ पुट मां मोकिलियो मां बाज़ार में सौदे लाइ काॾे गुम थी वई आयो हथ ख़ाली अथई। अल्लाह अल्लाह आ कबर जा ग़ैरत मुस्लमान यहूदीअ जो नंढड़ो ॿार हीउ जेको चयो मुंहिंजा बाबा ॻाल्हि ॿुध तो वारो सौदो मूंखां विसरी वई। मां पंहिंजे लाइ सौदो ख़रीद करे आयो आहियां। राजा त चवनि सुभान अल्लाह। काॾे वए जे मोहम्मद ले वियो सदके सही मोहम्मद ले वियो। यहूदी वॾा हरामी, इसराइल यहूदी आहे वॾो हरामी आहे, बेग़ैरत आहे, सूर खाइण वारो बेग़ैरत जंहिंखे ग़ैरत न आहे। क़िबले अव्वल बैतुल मुक़द्दस जी बेहुरमती वाह या मीज़ाइल फ़लस्तीन जे मथां वसाइण वारो बेग़ैरत जो इंशाअल्लाह अल्लाह फ़लस्तीन ऐं बैतुल मुक़द्दस वारनि जी ईअं मदद कंदो जीअं अल्लाह काबतुल्लाह जी बचाइण जे लाइ अबाबील जी जमायत मोकिली। बाक़ी ये सब मुसलमान मुल्क सब भाड़ी थी वेठा, सब भाड़ी रब बि ॾिसे थो ॾिसां त छा था कनि ऐं असांजो ईमान गवाही थो ॾे त इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे न आहे जो अल्लाह बैतुल मुक़द्दस जे खून जो रंग लाहींदो हिन इसराइल खे तबाह बर्बाद कंदो नेस्तो नाबूद थींदा इंशाअल्लाह। क़िबले अव्वल फतह थींदो मज़लूम फ़लस्तीनी मुस्लमान जी अल्लाह मदद कंदो। ॾाढा चओ हा दुआ गुरु पंहिंजे तहज्जुद जी नमाज़ में इशराक जी नमाज़ में क़ुरान जी तिलावत खां बाद फ़र्ज़ नमाज़ खां बाद हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमल नसीर ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन जा विर्द कयो। हस्बुनल्लाह जा विर्द कयो। रब करीम खां सची दिलि सां दुआ घुरो मौला असां त कमज़ोर आहियूं मौला ॾिसूं था असांखे त अलाए छा थो थिए। तूं पंहिंजी ताक़त ॾेखार जीअं यहूद ऐं नसारा खे ख़बर पए त अल्लाह जी ताक़त इन्नल क़ुव्वत लिल्लाहि जमीआ जेके पाण खे सुपर ताक़त पिया सम्झनि। अमेरिका कुतो सुपर पावर पियो सम्झे, इसराइल उनजो चंचो सुपर पावर पियो पाण खे समझे, पर चो सुपर पावर न अमेरिका है न इसराइल सुपर पावर है लेकिन अल्लाह की ज़ात ताकत कंजिया समझो। आलम के गाली उन्हें जो मौलाना फजल रहमान कल भी इसराइल ते लानत कई अज भी लानत तो करे आई क़यामत जे सिज बणण ताईं मौलाना फजल रहमान अल्लामा राशिद महमूद जमियत वारा चो इसराइल जे मथां लानत जो वसकारो था कनि। असां इसराइल यहूदी ऐं यहूदी के एजेंटनि जे मथां चो लानत था कयूं। चो मौलाना फजल रहमान मज़लूम मुस्लमान जो हामी आहे। अलाए किथे था तव्हां ॻाल्हायो ॻाल्हि सम्झो कोन। इहे मौलाना जे मथां तनक़ीद ॿुधी नथा मरो हया नथो अचे। ॻाल्हि सम्झो पोइ क़ाइदे मिलत इस्लामी मौलाना फज़ल रहमान जे मथां हमला कयो। ॻाल्हि सम्झो पोइ राशिद महमूद जे मथां हमला कयो। बेग़ैर तो हया तव्हांखे शर्म न आहे जो आलमनि खे ॿिया घटि में ॻाल्हायो।
उलमा के घट वध ॻाल्हाईंदो ख़ुदा जी ज़ात जो कसम तव्हांजे 70 पीढ़ियों ताईं तव्हांजे नस्ल में को आलिम पैदा न थींदो ख़ुदा जो नंबर किरंदो नबी से फरमायो आलिम सवा लख नबियनि या आलिम नबियनि जा वारिस आहिनि ऐं ख़ुदा जी ज़ात जो कसम मौलाना फज़लुर रहमान लखनि नबीअ जे वारिसनि जो इहो सम्झो आलिमनि जो सरताज हे आलिमान न हे नबीअ जा वारिसन इन्नल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबीअनि जा वारिस लखनि आलिमनि जो अमीर लखनि आलिमनि जो सदर लखनि आलिमनि जे सर जो ताज क़ाइद मिल्लत इस्लामिया मौलाना फज़लुर रहमान चओ बेशक हा उलमा जी इज़त कयो अर्ज़ पियो कयां यहूदीअ चयो पुट खे यार मोहम्मद ॾे न वञ चई बाबा मां वेंदुसि इश्क लॻी वियो न इश्क लॻो न हलवो त खाइणो न आहे न ख़ुदा जी ज़ात जो कसम सुबुह थी पुट खे चई मदीने न वञ हेॾे जबल ते बगियूं चारण वञ ये जबल ने बगियूं चारींदे बाग में छॾे सिधो मिठे मोहम्मद जे कचहरी में नंढड़ो वेठो सुभान अल्लाह त चओ चलो हीअं ॾिसे साईं न ईंदो न चलो हीअं ॾिसो चेहरो बि त चेहरो ओ कबर जा मुसलमानो ख़ुदा पाण वॻे न कनि नवाज़ कल्लू वजहिक बिस्सदा अल्लाह फरमाए मुंहिंजा जानी लिबास में तो चेहरो मथे कयो हो मां अल्लाह तो मोहम्मद जे चेहरे जा दीदार पियो कयां तो सुन तो लिबास में चेहरो कयो मथे मां रब तुंहिंजे चेहरे खे ॾिसां पियो यहूदीअ जो ॿार नबी साईं जे चेहरे खे ॾिसी ॿुधो बकरियूं बाग में छॾे आयो जीअं जो कचहरी ख़तम थी बाकरो माल तव्हां ॿाराणी में निकिरी आया हो ॾाढो ॾिघो आहे हेॾे होॾे जीअं जो भॼंदो वियो यार बकरियूं हलाए काॾे वयूं रोड़ंदो वियो ख़ुदा जी ज़ात जो कसम अयां जो नज़र करे हीअ जो भॼंदो वञे त बकरियूं बीठियूं हुयूं हेॾे होॾे न पियूं वञनि जंहिं रस्ते खां मदीने वियो हुन रस्ते ते मोह कयूं बीठियूं शहज़ादो रोड़ंदो आयो बकरियुनि खे करे हिकु ॿ टे पूरियूं आहिनि चवे तो हलो बकरियूं नथियूं हलनि छाजे लाइ हलनि अॻ में तूं थी त पोयां असां चऊं छो त तूं वसो आवारे साईं जो चेहरो ॾिसी आयो अल्लाह अल्लाह वयो कर पीर जॾहिं बकरियूं रुधियूं रोज़ बकरियूं रोधो खीर थोरणो अॼु जो बकरियूं रुधई उहा हेठि अॼु ॾींहुं पुट खे चवे थो या तूं ॾाढी भली अथई हेॾे न वञो चुपड़नि में गांव घणो पुट जो बकरियुनि खीर तमामु घणो ॾिनो दिलि में ख़्यालु पियो करे बाबा इहा जूं भली आओ पुट हिन जूं न ॾींदो कर इहा जूं ॾाढी भली अथई अल्लाह अल्लाह नंढो दिलि में ख़्यालु पियो करे ओ मुंहिंजा बाबा साईं जूं जो कमाल न वे मोहम्मद जे चेहरे जे दीदार जो कमाल तू तो चई जूं भली आहे पर मां जूं जे जवान जो चेहरो त ॾिसी आयो आहे नबीअ जे पगदार जे चेहरे जी ज़ियारत करे आयो आहियां जो अल्लाह तो फरमाए मां पाण तुंहिंजे चेहरे खे ॾिसां पियो अल्लाह तो फरमाए वद्दुहा कसम मुंहिंजा हबीब ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे चमकंदड़ रोशन चेहरे कॾहिं चए थो वल्लैली ज़ा सजा कसम तुंहिंजे वारनि जो कॾहिं चए थो लामुक इन्नहु लफ़ी सकरतिल यमऊन ओ मुंहिंजा जानी कसम मां रब करीम खे तो मोहम्मद करीम जे उमिर जो अल्लाह रोज़ ॾींदो बकरियूं खीर भरो पी के बतो ई न
पाक सनड़ो बीमार थी पियो हुजूर जे कचहरी में न आयो अल्लाह अल्लाह वाह मुंहिंजा साईं तुंहिंजे संभाल त कुर्बान वञ कीअं त कम जे ॾियारे अबो विसारींदो अमल विसारींदी ॿाहिरि विसारींदो पुट विसारींदो साल विसारींदी दोस्त विसारींदो वला तज़िरु वाज़िरतु विज़्र उख़्रा कोई कंहिंजो पार न खणंदो भॼी वञो ख़ुदि नबी पंहिंजे उम्मतुनि खे विसारींदो वासुर हिते संभाल थो करे त उते बि त संभाल तूं कंदे उते बि त तूं यादि कंदे उते बि त उम्मत लाइ दुआऊं तूं घुरंदे एॾो महिरबान एॾो वफ़ादार अल्लाह अल्लाह हुज़ूर फरमायो नंढड़ो छोकिरो ईंदो नज़र नथो अचे साहबा चवंदा या रसूल अल्लाह यहूदी जो ॿार अव्हां जे चेहरे जे ज़ियारत लाइ ईंदो ॿुधऊं त अॼु टियों ॾींहुं बीमार आहे सकरात में हुज़ूर फरमायो हलो पुछी अचो वाह रहमत वारा नबी वाह दिलदार नबी वाह वफ़ादार नबी वाह हमदर्द नबी वाह हरीस नबी तॾहिं त मोहम्मद जी रहमत बयान क़ुरान में कहे हमदर्दी बयान क़ुरान में कहे अखलाक बयान क़ुरान में कहे ये ॻाल्हियूं सभु क़ुरान में लिखी पयूं आहिनि अल्लाह अल्लाह आ कमर जा मुसलमानो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ तव्हां अल्लाह जो क़ुरान पढ़ो फरमाईंदा लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम फरमाया वमा अर्सलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन अया फरमाया तो इन्नक लअला खुलुकिन अज़ीम ये गोड़ा ना सुभान अल्लाह तो मदीनो नसीरो अल्लाह फरमाए मुझा साईं अल्लाह तो फरमाए कायनात वो जो नबी हरीस तव माल जो सुना ऐस जो सुना दुनिया जो सुना ऐसी वातो मदवते तना कहूँ वतवालतु वतकासरु वैदियु माया बिकुमरोम यौमल क़ियाम हुज़ूर फरमाए निकाह कयो बार घणा कयो मां मोहम्मद जी उम्मत वधे क़यामत जे ॾियारे मां 1.25 लख नबी जे अॻियां फ़ख़्र वारो ख़ुदि त तव्हां खां मुंहिंजी उम्मत घणी आहे हा हे वरी के दो बंदे ई अचे वॾो निभाॻो आहे चङो हिन बि साईं चयो दुश्मन उम्मत जो ॿार ॼणियो मायूं वरी वक़्फ़ो कराइण खे वञनि झलियो वञनि चंडियूं न वञो ॾींदो रब वला तक़्तुलू औलादकुम ख़शियत इमलाक़ माल जे करे औलाद खे क़त्ल न कयो नहनु नर्ज़ुकुहुम अल्लाह तो फरमाए रिज़्क़ त मां थो ॾियां सफ़ा जा मां थकिजी पियुमि न रिज़्क़ ॾियण में त ॾींदोमांव ई न या ई मां थो जॾहिं मां खुंड में पोइ एॾा छो पैदा कंदुसि खाराइण में खुंड में त पोइ छो पैदा कंदुसि जे खाराईंदुसि खुटंदुसि कोन त पोइ हिक हिक खे 10 ॿार ॾींदुसि मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे 10 ॿार कंहिंखे ज़रो ई न ठंड लॻाए वेठा बसि उम्मत वधाए अखलाक वारो नबी रहमत वारो सहाबा खे वठी यहूदीअ जे ॿार खां पुछण पियो अचे ओ ये यहूदी एॾा हरामी आहिनि नबी साईं खे सुञाणनि था पर हरामी वञनि भला अलाह तो वलन तरदान कर यहूद वला नसारा ओ मुंहिंजा हबीब यहूदी नसारा कल्ह बि तोखां राज़ी न थींदा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम जेसीं ताईं तूं उनजी मिल्लत इख़्तियार करे पोइ राज़ी थियनि तेसिताईं राज़ी न थींदा अल्लाहु अकबर आका साईं आया दरवाज़ो खड़कायूं यहूदी निकिरी आयो साईं पाण फरमायो न पंहिंजे छोकिरे जो हवालो त ॾे चइजे बीमार चोनी वा सकरात चुन होश न अथसि कॾहिं होश थो अचेसि कॾहिं होश थो अचेसि न मानी थो घुरे न
न पानी दो करे बस मोहम्मद मोहम्मद जो करे आड़ा तो चो न ओके दो संभाले सोना उस वली मोहब्बत तसे हुजूर फरमायो दरवाज़ो खोल ये दरवाज़ो खुली वमा अरसलना इल्ला रहमतल लिल आलमीन रहमत वारे नबी जा कदम यहूदी जे तरह ते हाय रहमत अची वई छोकरे जे मथा सकरात खत्म हुआ त क्यों सद में खाओसीन साईं जनाया अखियों हेठ लई आयूं आका साईं के ॾिठई हुजूर गुरूर मताया आशिक जे साम्हूं मशूक जो चेहरो आयो सुभान अल्लाह चेहरे ते मुर्क अखियुनि में लुढ़क हुजूर मतां भी तो मुर्के भी तो रोए भी तो हुजूर फरमायो उन ॾे ख़बर असांखे त कलमो कोन ॿुधायो हुयई यार ईंदे हलियो ईंदे यार आख़िरी तुंहिंजो वक़्तु ॾिसो था सकरात मथ पुटबो त हयाती जो मालिक मां मोहम्मद अल्लाह इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल अल्लाह अकबर जा ग़ैरतमंद मुस्लमान तू सुभान अल्लाह चवंदम अल्लाह जो क़ुरान पढ़ फरमाई त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर बरकत वाली ज़ात मुझे अल्लाह दिया जंहिंजे हथ में मुल्क उहो ई रब उहा ई ज़ात जे मौत खे पैदा कयो हयाती खे पैदा कयो अल्लाह अल्लाह सदको वञाए मदीने वारा साईं ऐं रहमत वारा नबी हरीस नबी तू अखलाक भी आला नबी हुस्न भी आला आयो आहे माले खां पुछण वॾो अमीर न वॾो रईस न यहूदी जो मरड़ो हुजूर जे कचहरी में वेंदो हिकु ॾींहुं न आयो त मुंहिंजे साईं संभाल कई मूंखे यकीन हिते संभाले थो उते बि संभालींदे हिते महिरबानी थो करे उते बि तुंहिंजी रहमत वेंदा कोई अमल कोन्हे कोई नमाज़ असांजी न आहे सही असांजा ज़िक्र सही न असां त सिर्फ़ु तुंहिंजी ताबेदारी करंदे तुंहिंजो चहिरो बणायूं वेठा आहियूं असुल परब बणाईंदो अल्लाह अल्लाह हुजूर जो चयोसि नंढड़े जे चेहरे ते मुर्ग अखियुनि में लुढ़क एना पीउ बीठो अबो ॾिसे पियो अबो राज़ी थी थो यहूदियत पहिरियों इहा ॻाल्हि कई हाय यार मूंखे ख़बर न आहे एॾो कुटु आशिक़ हाणे मोहम्मद आयो अथई मोहम्मद खे नाराज़ न कर मोहम्मद जेको राज़ी कर नंढड़ो छोकिरो हेॾे हुजूर जे चेहरे खे ॾिसी करे अखियुनि में लुढ़क चप ते मुर्क चप चुरण शुरू थी वियो चवे थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु कब्र वारो नंढे छोकिरे कलमो पढ़ी बस जो गई रूह मोहम्मद करीम जा कलमा पढ़ंदो पियो वञे हुजूर फरमायो तुंहिंजो नाले मुंहिंजो आओ साईं खणी वञो पाण फरमायूं जल्दी कयो गुस्ल करायो कफन ॾियो साहब था चर्चे कफन जो नओं कपिड़ो न कोन्हे वाह शफीक नबी वाह मेहरबान नबी पाण फरमायो नओं कपिड़ो कोन्हे या अय्युहल मुज़म्मिल कुम इल्लैल इल्ला क़लील ये हुजूर जी चादर नओं कपिड़ो कोन्हे मोहम्मद जी चादर जो कफन पारायो वारे वारे भाग भला कलमो भी नसीब थी त मोहम्मद जी चादर वारो कफन भी नसीब थी यहूदी देव हुजूर सां प्यार कयो त नंढड़े ॿार जा बेड़ा ई पार थी वियो तकबीर बुलंद आवाज़ नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत
मुझो अपने मुझो न्यारियों मुझो बेनर नमाज पढ़ो बच्चन की तरबियत कयो बच्चन के दिल में सदको वजास में से मोहम्मद जो प्यार भरियो प्यार बस डालो दिल में हुजूर जा बयान कयो टिक टोन लाइ छा था ॾेखारियो ॿुधी न भरो गाना था भरियो ॿार जे दिल में नफ़रत अल्लाहु अकबर उलमा खां नफ़रत न भरियो उलमा जी मोहब्बत क़ुरान वारनि जी मोहब्बत करबला जे शहज़ादनि जी मोहब्बत बच्चन खे इहे ॻाल्हियूं ॿुधायो त करबला वारा जवान वया पंहिंजा बच्चा अल्लाह जे नाले ते घोर कयूं हुया बि जन्नत जे जवाननि जा सरदार पर क़ुरान जी बुलंदी जे लाइ पंहिंजा बच्चा क़ुर्बान कयूं त पंहिंजनि बच्चनि खे चओ जॾहिं उहे क़ुरान ते क़ुर्बान थी विया त तव्हां चंडो घर में वेठा जुआ था खेॾो वेठा था ताश खेॾो हीरो न नशे जे कढायो तव्हां वञो उन क़ुरान खे पढ़ो जंहिं क़ुरान जे बुलंदी जे लाइ मुंहिंजे सोने हुसैन पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो अली अकबर ने असगर शहीद कराया हे चंडो नमाज देना ओ इन पाड़े वारो ही ईमान मस्जिद माले वारो तहां जे लाइ रब जी मेहरबानी अचो साईं उज़ैर साहब साईं उज़ैर गुल जागीरानी साहब तहां जे पाड़े जी सहूलत लाइ मस्जिद उन में उस्ताद बच्चन खे क़ुरान पढ़ाए थो अचो पंहिंजनि बच्चन खे क़ुरान पढ़ायो ऐं महबूबनि करीमनि जी मोहब्बत बच्चन जे दिलि में विझो ऐं इमामनि अहल बैतनि वलियनि बुज़ुर्गनि साहबा जी मोहब्बत दिलि में विझो तव्हांजा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ थियनि आलिम थियनि त तव्हांजा बि दुनिया में बि बेड़ा पार थी वञनि त आख़िरत में बि बेड़ा पार थी वञनि पीरनि जे पीर सईद अब्दुल क़ादिर जीलानी महबूब सुबानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वलीअ जो वली हो नंढड़ो हो उनखे अम्मा क़ुरान जी तालीम ॾिनी घर में जो जॾहिं 70 सालनि जो पढ़णु वियो त उस्ताद जॾहिं पढ़ाए त 87 वारा क़ुरान जा अॻे ई यादि अचे ॿीघे में यादि कनि अमड़ियूं असांजूं ॿारनि खे कोन थियूं मोकिलनि मदरसनि में मसइलियूं ख़ाली वञनि असांजे मदरसे में ॿाहिरि मुल्कनि जा ॿाहिरि शहरनि जा ॿाहिरि ज़िलनि जा अचनि था क़ुरान जा हाफ़िज़ बणिजी था वञनि पाड़े वारा नथा पाड़े वारा नथा समुंड जे किनारे ते रही को माण्हू उञो मरे तो पंहिंजे नसीबनि जो हिकिड़ो माण्हू आहे दरिया ते वेठो आहे पर चए मां उञ थो मरां उञ थो मरे त तूं पंहिंजी क़िस्मत ते रो इहे मदरसा मस्जिदूं तव्हांजे पाड़े में समुंड थो वहे उते ॿाहिरि शहरनि जा ॿार क़ुरान जा हाफ़िज़ थी वञनि तव्हां उञा रहिजी वञे नाज़रा तव्हांजो बच्चो क़ुरान पढ़े न त बि पीरान पीर सईद अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो त उनजे अबे अम्मा जेकॾहिं दुनिया मां छॾे विया आहिनि न उनजे अबे अम्मा जे मथां अल्लाह हिन बच्चे जे क़ुरान पढ़ण जे करे रब क़ब्र जो अज़ाब टारे थो छॾे हुज़ूर जो दीन आहे नबी साईं क़ुरान खणी आया इहो अख़लाक ॿुधायूं सीरत ॿुधायूं हुज़ूर जी सीरत बि सुहिणी सूरत बि सुहिणी मां दुआ थो कयां अल्लाह तबारक व तआला हिन मस्जिद खे तव्हां क़यामत आबाद फरमाए अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी खे आलिमनि सां मुहबत नसीब अता फरमाए उलमा जी इज़त करियो असांजे मदरसनि में तव्हांजा बच्चा पढ़ंदा आहिनि पोइ पुछंदा हुओ साईं छोकिरो छा पढ़ियो आहे पोइ चवंदा हुआ क़ाइदो पढ़ियो आहे वरी साल खां पोइ साईं हाणे बनातरा वरी पोइ साईं हाणे हाफ़िज़ थी वियो माशाअल्लाह दस्तार बंदी हाणे बाबा अरबी थो पढ़े अल्फ़ूला बाउला सानिया सालिस राबिया ख़ामिस बाबा आलिम थी वियो दौरे हदीस खां पोइ पग ॿधई हाय तव्हांजा छोरा स्कूल पढ़णु वञनि था पुछो थो छोरो त मास्तर छा थो पढ़ाए मास्तर छा थो पढ़ाए वॾी साज़िश थी हले न यहूदनि हरामी कादियाननि हरामी जी वॾी साज़िश थी हले बेग़ैरतनि जी कादियानी पंहिंजा सबक़ था पढ़ाइनि स्कूलनि में हे सही साज़िश आहे वञो उमरकोट जे पासे में माण्हू त आलिमनि खे ॿिया ॻाल्हियूं कावड़िया वेठा हो तव्हां वञो त कमु थो लहेव हे पाकिस्तान जो मतिलबु आहे ला इलाहा इल्लल्लाह मक़सद आहे मुहम्मद रसूलुल्लाह हे कादियाननि जे पीउ ॾाढे जो मुल्क न आहे कादियाननि जो बेग़लतनि जो वञी मुल्क इसराइल वञो तव्हांजो पीउ ओॾे वेठो अथव तव्हांजा ॾाॾा ओॾे वेठा अथव अमरीका वारा जेके जिन तव्हांखे मोकिलियो आहे बड़वाऊ हे तव्हांजे पीउ ॾाॾे जो मुल्क न आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो मुल्क आहे स्कूलनि में तव्हां पंहिंजनि बच्चनि जो ख़्यालु कंदा कयो हाणे ॾिसो था स्कूलनि में वरी कहिड़ी तालीम हिकिड़ो मास्तर वधायो अथनि कहिड़ो तव्हांखे ख़बर आहे
न ख़बर ई कान्हे तव्हां बसि में मौलवी अहिड़ा बाबा अॻे मास्तर थी निकिरंदा त मास्तर थी निकिरंदा इंजीनियर डॉक्टर प्रोफेसर हाणे तव्हांजा निकिरंदा त मुमताज़ मौलाई थी निकिरंदा मुबारक अथव दाना सणंदा ईंदव जलाल चांडिया थी निकिरंदव हाणे तव्हां इहो सेक्स सेखारे थी वञे स्कूल में ॿारनि खे इहो हाल आहे मुल्हिद बणाए थो वञे ॿारनि खे अधु कलाक अॻ में तालीम ॾिनी वञे त छाजो इस्लाम छाजो दीन छाजा मुला कामयाबी अमेरिका में हाणे कामयाबी अमेरिका जे पीउ में न आहे कामयाबी आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामी में कामयाबी नारे तकबीर क्या जालिम कुत्तंत क्या जालिम बदमाशंत दीन जे दुश्मनंत इस्लाम जे दुश्मनंत यहूद निसारंत असांखे चऊं था अचो तव्हां बि ओ आशिक़ रसूल सलाइण वारो ट्रप कुंड न ॾियो अचो सभु रहंदासीं पाकिस्तान में सुन्नी शिया अहल हदीस बरेलवी देवबंदी वहाबी मुस्लिमीन ऐं सभु रहंदासीं वाणिया बि असांजा सिंधी रहंदा हिंदू कादियाननि ॿिए ग़लतनि खे भॼायूं छो त नबी साईं जे नूबत जा ख़द्दार आहिनि ख़ुदा वाणियो त नथो मञे ज़ाहिर ज़रूरु आहे असांजे मुल्क जो सिंधी आहे हो त ॿिए ग़लति अंदरूनी धारा थो हणे न मुस्लमान सलाहे वरी चए थो त न हिन माण्हुनि खे चए थो हिकिड़ो माण्हू वॾो हरामी आहे जेको ज़ाहिर ज़हूर सूअर खपाए अब आहे सूअर अथव गोश्त सूअर जो त तव्हांजी मर्ज़ी खाओ तव्हांजी मर्ज़ी न खाओ हे वाणिया ई त बाबा असां नथा मञूं बसि सही आहे बाबा वेठा वञो हिकिड़ो वरी चए थो त अंदरां सूअर कोई ॿार चए थो छेलो अथव छेलो इहो वॾो हरामी आहे इहो वॾो हरामी आहे कादियानी इहे अथव इहो वॾा हरामी आहिनि ज़ाहिर में चवंदासीं मुस्लमान कलमो था पढ़ूं नबीअ खे वञूं था पर हिन जे दिलि में जेको आहे न ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल हे ग़ुलाम मोहम्मद जेको आहे न उहो आहे हिन जे दिलि में हे चवंदा त मोहम्मद आख़िरी नबी न आहे असांजो ग़ुलाम मूंखे 50 पारो कहाणो हिननि खे जेके कादियानी सलाहीनि था न असांजे नज़र महले में बि आहिनि मूं वटि घणा मां कंदो आहियां ऑपरेशन मां चवंदो आहियां त कॾहिं इहा दुआ घुरो त अलाह साईं असांखे ग़ुलाम मोहम्मद कादियानी जहिड़ो मौत ॾे हराम आहे जो घुरनि हराम खे ख़बर आहे न त हे घुरंदासीं इहा त हुनजो मौत अहिड़ो थो त अॻियो तीखे पोइ पोयों भूके थो वातम बि टोरो त पोयों बि टोरो अहिड़ो तव्हांजो नबी ॿुधी नथा मरो अरे नबीअ सोना थींदा चओ नबीअ सदको वञासि मुहम्मद सभिनी सोननि जो सरदार मुंहिंजे मुहम्मद जेको मुक़ाबले में ईंदो इहो कादियान जो अचो त गंजी करण खे पातराणी भॼायूं बाक़ी असां तव्हां जीअं दरिया में ॾेढ कुमियूं हे सभु रहंदा आहिनि मच्छूं असां सभु रहंदासीं हे बरेलवी शिया सुनी सभु रहंदासीं हिननि हरामनि खे भॼायूं हे वॾा हरामी हुज़ूर जा गुस्ताख़ आहिनि दुआ कयूं वरी बि उलमा खे सलाम आहे जेके महिनत कनि था तव्हांजे पंहिंजे बचनि जी थोरी सोच बि कंदा कयो त अंदरि छा थो पढ़ायो वञे स्कूलनि में तव्हां सुठो आहे सूट पैंट पायूं आया असांजा वॾा ऑफिसर ऑफिसर कोन थींदव दो लगीचे में विझी मगन हार सभिनी हो कोन ॾींदव रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम या अल्लाह या रहमान या रहीम या हय्यु या क़य्यूम रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल या अल्लाह साईं ईमान मस्जिद हज़रत साईं मौलाना मोहम्मद उज़ैर गुल जागीरानी साहब नौजवान मुजाहिद उनजे महिनतुनि खे क़बूल फरमा जे रबियुल अव्वल जे हिन महीने में हे सॼी काबीना खे वठी करे कंबर जे चपे ते मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जा जलसा कराया अञा जलसा आहिनि साईं अब्दुर्रहमान सोलंकी साहब तव्हांखे ॿुधाईंदो रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम बीमारनि खे शफ़ा ॾे या अल्लाह मज़लूम फ़लस्तीन जी मदद फरमा या अल्लाह मज़लूमनि जी मदद फरमा या अल्लाह इसराइल खे तबाह बर्बाद कर या अल्लाह इसराइल खे तबाह बर्बाद कर अल्लाह मज़लूम मुसलमान जी मदद फरमा इसराइल जी मदद फरमा अल्लाह तू इसराइल के तबाह बर्बाद फरमाए मज़लूम मुसलमान की मदद फरमाए फ़लस्तीन की मदद फरमाए इसराइल के मथा लानत विझ मुंहिंजा अल्लाह लानत मोकिले रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।